बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां अॼु पढ़ंदासीं सिंधी ग्रामर, जो कि SST, HST ऐं ॿियूं केतिरियूं ई जेके टेस्टियूं उन्हनि में असांखे काफ़ी मददगार साबित थींदी। त सभिनी खां पहिरां असां शुरू कंदासीं त ग्रामर आहे छा। कंहिं बि ॿोली जे ॻाल्हाइणु, लिखणु, पढ़णु ऐं उनखे सम्झण लाइ कुझु क़ाइदा क़ानून हूंदा आहिनि। उन्हनि जी मदद सां लफ़्ज़नि जो सही उचार, जुमिलनि जी जोड़जक, मौनस मुज़कर या वाहिद जमा जी ॼाण खे ग्रामर चइबो आहे। यानी का बि ॿोली हुजे, उनखे लिखण लाइ सम्झण लाइ कुझु क़ाइदा या क़ानून हूंदा आहिनि न, त असां उन खे छा चवंदा आहियूं, ग्रामर चवंदा आहियूं। हाणे दुनिया में कंहिं बि मज़हब सुधरियल ज़बान जी बुनियादी असूलनि यानी ॿोली जे जोड़जक जो बुनियादु ग्रामर ते हूंदो आहे। दुनिया में तव्हां हलिया वञो किथे बि, कंहिं बि मज़हब में जेका बि सुधरियल ज़बान आहे न, पोइ उहा उर्दू हुजे, फ़ारसी हुजे, चाइनीज़ हुजे, अमेरिकन हुजे, कहिड़ी बि हुजे, त उन जी जोड़जक जो बुनियादी ग्रामर ते हूंदो आहे। त अहिड़ी तरह सिंधी लैंग्वेज जेका आहे, सिंधी ज़बान आहे, उन जो बुनियाद बि ग्रामर आहे। ग्रामर बुनियादी तरह अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे ऐं इन खे सिंधी ऐं संस्कृत में व्याकरण यानी ग्रामर जेको हिकिड़ो लफ़्ज़ आहे, उहो अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे। पर जेकॾहिं असां उन खे सिंधी में चवंदासीं त सिंधी में उन खे असां चवंदासीं व्याकरण। इहो काफ़ी दफ़ा जेको आहे MCQs में बि अची चुको आहे, त भाउ ग्रामर खे छा चयो वञे थो, त ग्रामर खे सिंधी में चयो वञे थो व्याकरण। इहे नंढा नंढा MCQs जेके विच में अचनि पिया, इहे काइंडली तव्हां जेको आहे नोटबुक ते नोट कंदा वञो। त ग्रामर खे छा चयो वेंदो आहे, ग्रामर खे सिंधी में व्याकरण चयो वेंदो आहे ऐं हिंदी में चयो वेंदो आहे व्याकरण। सिंधी में ये लिखी आहे व्याकरण, हिंदी में व्याकरण ऐं अरबी में सर्फ़ वनू चइबो आहे। अरबी में सर्फ़ वनू चइबो आहे। सर्फ़ जी लफ़्ज़ी माना आहे गर्दान या फेरो, यानी लफ़्ज़नि जे क़िस्मनि ऐं उन्हनि जी सूरत में फेर फार खे सिर्फ़ु सर्फ़ चइबो आहे। ऐं नूह जी माना आहे दस्तूर, यानी जुमिलनि जी बेहक हिक ॿिए सां लाॻापो, जुमिला कीअं ठाहिजनि, बनावट, तफ़रीक़ या छेड़ बेहक जी निशाननि खे नहू चइबो आहे। ऐं अॻिते असां अगरि हलूं त सिंधी ॿोली जूं जेके बुनियादी निशानियूं जेके आहिनि, सिंधी ॿोली जे अल्फ़ाबेट में बुनियादी 52 निशानियूं हूंदियूं आहिनि। यानी अल्फ़ाबेट जेके हूंदा आहिनि, अलिफ अख, ॿे बदक, ॿे बुक, उहे घणियूं निशानियूं उहे 52 हूंदियूं आहिनि। अच्छा, 52 खे हाणे असां डिवाइड कंदासीं त उन में अरबी ऐं फ़ारसी जा कुझु निशानियूं आहिनि, बाक़ी जेके बचंदा उहे नेठि सिंधी जूं निशानियूं आहिनि। हाणे इन में 52 मां अरबी में जेके आहिनि उहे 29 लफ़्ज़ आहिनि, सही आहे। 52 टोटल आहिनि, उन मां 29 जेके आहिनि उहे अरबी जा लफ़्ज़ आहिनि। ऐं सिंधी ॿोली जूं 7 अहिड़ियूं निशानियूं आहिनि जेके सिंधी जो मयारु आहिनि, जीअं ॿे बक, ञ मुञ, गाव गॾ, गाव घोड़ो, हाणे हुन खां अलावा आई, वो ऐं ये खे सिंधी ॿोली में हुर्फ़ उलत चयो वेंदो आहे। बाक़ी निशाननि खे हुर्फ़ सही चइबो आहे। त लफ़्ज़ ॿिनि या ॿिनि खां वधीक अखरनि जो मेड़ जंहिं मां पूरो मतिलबु ज़ाहिर थिए, उनखे लफ़्ज़ चइबो आहे। मिसाल खट, किताब, पढ़, सचाई वग़ैरह। लफ़्ज़ ॿिनि क़िस्मनि जो थींदो आहे, हिकु माना वारो, ॿियो बग़ैर बिना माना या भराव ॾींदड़। उन खां पोइ असां पढ़ंदासीं जुमिलो। ॿिनि या ॿिनि खां वधीक लफ़्ज़नि जो मेड़ जंहिं मां पूरो मतिलबु ज़ाहिर थिए, उनखे जुमिलो चइबो आहे। मिसाल, आउं मानी खावां थो, सना रांदि खेॾे थी, अहिड़ो जुमिलो